अस्सलाम वालेकुम नाज़रीन, यू वाचिंग एनालिसिस रूम। आया लैला निसार। नाज़रीन तव्हां खे सभ खां पहिरीं ॿुधाईंदासीं त अॼु जीअं त उमरकोट जे क़ौमी तक NA 213 ते चोटी जो मुक़ाबलो हुयो। पीपल्स पार्टी उम्मीदवार सबा टालपुर ऐं ॿिए पासे PTI ऐं प्लस GDA जे हिमायत याफ़्ता उम्मीदवार लाल माली जे विच में वॾो हिकिड़ो ज़बरदस्त मुक़ाबलो रहियो। हेल ताईं जेके वोट्स ज़ाहिरा गैर सरकारी गैर हतमी नतीजा अचणु शुरू थी विया आहिनि। पोलिंग जो अमल ख़तमु थी चुको आहे, चूंड अमल ख़तमु थी वियो आहे। हाणे जेको गैर सरकारी गैर हतमी नतीजा अचण जो सिलसिलो आहे उहो जारी आहे। हिन वक़्तु ईंदा वञनि पिया जेके वोट साम्हूं, त उन में पीपल्स पार्टी जी उम्मीदवार सबा टालपुर जा जेके वोट साम्हूं अचनि पिया उहे 18,000 खां वधीक ॻणिया वञनि था, जॾहिं त ॿिए पासे लाल माली साहिब जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त उन्हनि जा वोट्स 7,000 खां वधीक गैर सरकारी गैर हतमी नतीजनि जी मूजिब इहा हिन वक़्त ताईं सूरत हाल बीठी आहे। सो इन सूरत हाल मां छा इहो अंदाज़ो लॻाए सघिजे पियो त केरु कंहिंजे लाइ मैदान मारणु हिन वक़्तु सवलो आहे, छो त हीउ हिकिड़ो वॾो टफ इलेक्शन हुयो। हेल ताईं तव्हांखे जीअं त ख़बर आहे त NA 213 जी इहे सीट PB उम्मीदवार नवाब यूसुफ टालपुर जी वफ़ात खां बाद में ख़ाली थी, जंहिं ते अॼु हीउ मुक़ाबलो थियो आहे। ॾाढो सख़्तु चोटी जो मुक़ाबलो, बाक़ाइदा तौर ते पोलिंग अमल सुबुह 9 खां शाम 5 वॻे ताईं जारी रहियो, जेको ज़ाहिर हाणे ख़तमु थी चुको आहे। हिन वक़्तु वोट्स जी ॻणप जो अमल हले पियो। हिन वक़्तु ताईं जेके गैर सरकारी गैर नतीजा बि इनफैक्ट अचणु शुरू थी विया आहिनि। उन जे मुताबिक़ जेका सूरत हाल नज़र अचे पई, उन ते असीं वधीक पंहिंजे एनालिस्ट सां बि डिस्कशन कंदासीं त उन्हनि खे छा लॻे पियो त केरु खटी सघे पियो इन NA 213 ते, केरु सुभारो थी सघे पियो, केरु मैदान मारे सघे पियो। ॿिए पासे नाज़रीन तकरारी चौलिस्तान कैनाल रिथा ख़िलाफ़ सिंध में एहतजाज तेज़ थींदो वञे पियो। सिंध जी कुंड कुड़छ में माण्हू हिन वक़्तु ताईं चौलिस्तान रिथा ख़िलाफ़ बाक़ाइदा तौर ते एहतजाज कनि था। शादी हुजे, गमी हुजे, ख़ुशी हुजे, ॿार हुजनि, वॾा हुजनि, जिते किथे नो मोर कैनाल्स ऑन इंडस रिवर जा नारा जेके आहिनि उहे लॻाया वञनि पिया। ॿिए पासे नाज़रीन इहो बि तव्हांखे असां यादि कराईंदा हलूं त सुभाणे 18 अप्रैल आहे ऐं जीअं त कुझु ॾींहं अॻु में हैदराबाद में जेकी वॾी गैदरिंग थी, जलसो थियो, अनाउंसमेंट थी त 18 अप्रैल ते वॾो जलसो कयो वेंदो कैनाल्स रिथा ख़िलाफ़। सो सुभाणे यानी त 18 अप्रैल ज़ाहिर सुभाणे ऐं सुभाणे हिकिड़ो वॾो जलसो कयो वेंदो चौलिस्तान रिथा ख़िलाफ़, जंहिंखे एड्रेस कंदा चेयरमैन पीपल्स पार्टी बिलाल भुट्टो ज़रदारी साहिब। सो उते जलसे जूं तयारियूं बि हलंदड़ आहिनि ऐं उते मुख़्तलिफ़ सीनियर लीडर्स बि पीपल्स पार्टी जा ख़िताब कंदा। पर सुवाल इहो पैदा थिए पियो त सुभाणे 18 अप्रैल जो जेको जलसो आहे हीउ हिकु त ठीकु आहे चौलिस्तान रिथा ख़िलाफ़ हूंदो, पर छा इन में कुझु अहम ऐलान बि कया वेंदा? इहो हिकिड़ो सुवाल आहे जेको असां पंहिंजे एनालिस्ट चालू रखंदासीं। आख़िर में तव्हांजी मुलाक़ात कराईंदासीं हिकु बहादुर सिंध ॼाई सां। सो फ़िलहालु असां हलूं था पंहिंजे एनालिस्ट वटि, हुनजी राय शामिलु कयूं था अॼोके इलेक्शन्स खे वठी करे, बाय इलेक्शन्स खे वठी करे। ऑब्वियसली मूंखे जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी तजिया निगार इमदाद सूमरो साहब। इमदाद साहब अस्सलाम वालेकुम, वेलकम टू द शो। इमदाद साहब छा चवंदा अॼोकी ही इम्पोर्टेंट बाय इलेक्शन ॾाढी टफ ॼाणाई वञे पई, दिलचस्प मुक़ाबलो जंहिंखे चयो वञे पियो, तव्हांजी नज़र में अॼोको मुक़ाबलो कीअं रहियो? ज़ाहिर जेके कुझु पोलिंग स्टेशन सेंसिटिव ॼाणाया विया, हाईली सेंसिटिव ॼाणाया विया हुया, उते कुझु चकरियूं थियूं, छिकताण बि वोटर्स जे विच में, या जीअं ज़ाहिर थींदो आहे अमूमन तौर ते असां ॾिसंदा आहियूं उहे शयूं बि असांखे पिणु नज़र आयूं पियूं। पर ओवरऑल कीअं तव्हां अॼोके ॾींहं जे हिन चूंड वारे अमल खे ऑब्ज़र्व कयो? व्हाट इज़ योर एनालिसिस? ॾिसो लैला, पहिरियों मरहलो थी वियो आहे मुकमल, पोलिंग ख़तम थी वई आहे, ॻणप जारी आहे। हाणे ज़ाहिर आहे रिज़ल्ट जॾहिं ईंदा उन खां पोइ ॾिसो रिएक्शन जी अचनि पिया। फाइनल रिज़ल्ट जी ॻाल्हि कयां पियो, जॾहिं बिल्कुलु फाइनल रिज़ल्ट थींदा 498 पोलिंग स्टेशन समूरियूं मुकमल थी वेंदियूं, उन जा नतीजा अची वेंदा, त पोइ छा थो रद्द अमल अचे खटींदड़ जो ऐं हाराईंदड़ जो। हिन वक़्तु ताईं जेके मूं ॾिठो थोरी देरि पहिरियों ताईं जेका रिज़ल्ट हुया, त उन में सबा टालपुर साहिबा जेके आहिनि पीपल्स पार्टी जी उम्मीदवार आहिनि, उहे को 12,000 खां वधीक लीड सां अॻिते आहिनि। लाल माली ॿुधाए हाणे त बहितर थी वेंदी, वधीक अॻिते वई हूंदी पोज़ीशन, पर जंहिं वक़्तु मूं ॾिठो पिए त उन वक़्तु को 13 पोलिंग स्टेशन्स ते 12,000 खां वधीक जो फ़र्क़ु हुयो, लीड हुई सबा टालपुर साहिब जी। उन खां पहिरीं मूं उमरकोट में पंहिंजे जेके सहाफ़ी दोस्त आहिनि, ज़ाहिरा लाल असांजो सहाफ़ी दोस्त आहे, उन सां हिकिड़ो तालुक़ु आहे, उते जेके सहाफ़ी दोस्त आहिनि उन्हनि खां मूं पुछो जेके वेझा हुया लाल जा, त उन्हनि चयो त लाल जेको आहे उहो सम्झे पियो त धांधली थी आहे वॾे पैमाने, ऐं हुननि जो इल्ज़ाम ज़ाहिर हू बि आहे। ॿिए पासे जेकॾहिं पाण पीपल्स पार्टी खे ॾिसूं त हीअ पीपल्स पार्टी को 3-4 लेटर लिखिया आहिनि। पिथोरो में पीपल्स पार्टी चयो आहे त उते
पंहिंजो तशद्दुद कयो आहे पीपल्स पार्टी जे कारकुननि ते, जीडी ऐं पंहिंजो जेके पीटीआई जे कारकुननि ऐं पोलिंग स्टेशन नंबर 49 आहे या इन खां सवाइ को मखराणी पोलिंग स्टेशन आहे, उते बि इल्ज़ाम हयो वियो आहे साॻियो। ऐं गॾोगॾु इहो बि पीपल्स पार्टी जे तरफ़ां चयो वियो आहे त जेके वकील हैदराबाद मां आया उन्हनि धांधली कई आहे, इलेक्शन ते असरअंदाज थियण जी कोशिश कई आहे। इहो पीपल्स पार्टी तहरीरी तौर ते इलेक्शन कमीशन खे, वकार मेहदी जेके पीपल्स पार्टी जे जनरल सेक्रेटरी बि आहिनि, उन्हनि इहो लिखियो आहे तहरीरी तौर ते इलेक्शन कमीशन खे। सो जेको रिवायती इलेक्शंस में थींदो आहे उहो असांखे हिते बि नज़र अचे थो पियो। जेका अपोजिशन आहे लिखियो बि आहे त धांधली थी आहे। जी, उन्हनि चयो आहे त पीपल्स पार्टी लिखियो आहे त इलेक्शन में ते असरअंदाज थियण जी धांधली कई आहे। वकीलनि अची हैदराबाद मां, पीटीआई जे वकील इलेक्शन जे अमल ते असरअंदाज थियण जी कोशिश कई। इहो उन्हनि तहरीरी तौर ते कमीशन सां शिकायत कई आहे बाक़ाइदा। तो उहा पीपल्स पार्टी हिकिड़ी मजबूरी शिकायत कई आहे। होॾां जेका अपोजिशन आहे यानी लाल माली, जीडीए, पीटीआई वारा, उहे अलॻि सां उन्हनि जी किराया आहे त बाबा हुन सां धांधली थी आहे। कुझु वीडियोस ॾिठियूं पिए जंहिंमें जी लाल माली हिकिड़े पीपल्स पार्टी यूसी जे चेयरमैन सां उनजी जेका थी आहे पंहिंजो तकरार, ज़बानी तकरार, जंहिंमें उनखे चयो पियो ख़ासि केलीस आहिनि के मूंखे नालो विसरी वियो पोलिंग स्टेशन जो, मूं लिखी रखियो हुयो। सो उते लाल माली उनखे चयो पियो तूं धांधली कराइण लाइ आयो आहीं। सो इहा शइ, इहा यूसी चेयरमैन आहे नबीसर इब्राहिम रिंद ऐं अमीर हसन ख़ासकेली जेको साहब आहे जंहिंखे लाल चयो पिए त तूं धांधली करण लाइ हिते बीठो आहीं, तूं हिते छो आयो आहीं। सो इहा जेका रूटीन में जेको थींदो आहे उहो त रहियो आहे। पर शुक्र आहे त 91 पोलिंग स्टेशन जेके मुंहिंजे ख़्याल सां तरीन करार ॾिनल हुयूं, पर को अहिड़ो वॾो वाक़िओ पेश कोन आयो। नवाब तैमूर तालपुरी थोड़ी घणी तैमूर तालपुर साहब जो बि आयो त के माण्हुनि हमलो कयो आहे। अच्छा, नज़र तव्हां सां गॾु ई रहिजो, नज़र समेजो खां बि थोरो असां ॼाणे वठूं था त नज़र समेजो उते छा ॾिठो। ज़ाहिरा वास्ती जा रिपोर्टर उमरकोट जा। अस्सलाम वालेकुम नज़र, थैंक यू फॉर योर टाइम। नज़र, छा सूरत हाल रही अॼु समूरो ॾींहुं? वोटर्स केतिरो चार्ज नज़र आया तव्हांखे? घरनि खां औरतूं मर्द केतिरी तादाद में निकिरंदे नज़र आया? ज़ाहिरा 6 लख खां वधीक टोटल वोटर्स आहिनि उमरकोट में, त छा सूरत हाल अॼु समूरो ॾींहुं तव्हांखे नज़र आई हुते? जी नज़र, अस्सलाम वालेकुम, तव्हां वटि आवाज़ अचे पियो मुंहिंजो? खैर सही। सो बहरहाल हिन सब केतिरो ठीक है, पाण ॻाल्हि कईसीं त नंढा वॾा वाक़िया पेश आया, पर इन जो बाद में कोई फ़ाइदो वठी सघे पियो या कुझु थी सघे पियो? ईअं हाणे लॻे पियो ॿिन्ही धुरनि जे पारां जेके आहिनि हिक ॿिए ते इल्ज़ाम तराशी शुरू थी वई आहे। हो चवनि था त हमिलो हुननि करायो ऐं होॾां बि त भई पीटीआई जा वकील हू वठी आया ऐं उन्हनि धांधली कराइण जी कोशिश कई आहे, रिगिंग थी आहे वग़ैरह वग़ैरह। सो हाणे छा तव्हां सूरत हाल कहिड़ी जनम वठंदे ॾिसो पिया राइट आफ्टर दिस? ऐं ज़ाहिरा पोइ वधीक क्लियर सूरत हाल त जेको आहे प्रॉपर जॾहिं रिज़ल्ट अची वेंदा त पोइ ख़बर पइजी सघंदी, पर हिन वक़्तु कीअं तव्हांखे सभु कुझु नज़र अचे पियो जेकी बि इल्ज़ाम तराशी वारो सिलसिलो हले पियो? ॾिसो लाला, जेको मूं लाल माली जे जेके वेझा दोस्त आहिनि उन्हनि खां जेका पुछी छाकाणि लाल सां मुंहिंजी पंहिंजी ॻाल्हि कोन थी सघी आहे, उन मां उन्हनि जो तासुर इहो हो त वीडियोस में जेके हिन वक़्तु ताईं अचनि थियूं त ॿिन्ही पार्टीज़ जूं ॾाढियूं घबराहट में आहिनि न, ॿई ॼण परेशान ऐं टेंस नज़र अचनि पियूं। मुक़ाबलो जेको पीपल्स पार्टी खे चौकस रहणो हुयो अॼु, सबबु इहो आहे त जेका सिचुएशन पीपल्स पार्टी जे अगेंस्ट कैनाल जे मामले खे वठी सिंध में ठही आहे त उन में पीपल्स पार्टी एॾो आराम सां त वेही चूंड न पई विड़ी सघे न, उनजे करे पीपल्स पार्टी बि चौकस आहे। ऐं ज़ाहिर लाल माली खे त वधीक महिनत करणी हुई पीपल्स पार्टी जे मुक़ाबले में, जेका पीपल्स पार्टी खे घटि महिनत करणी हुई कैनाल जे इशू जे करे पीपल्स पार्टीअ खे को ॾहों ते वधीक महिनत करणी पई आहे। जेका मूं ॻाल्हि कई पिए त लाल जा जेके वेझा सोर्सिस हुआ, वेझा दोस्त आहिनि जेके असांजा, उन्हनि सां जॾहिं मूं ॻाल्हायो त उन्हनि जो इहो चवणो त जेकॾहिं रिज़ल्ट ठीकु न आया, जेको धांधली जो इल्ज़ाम हणनि था, त शायदि लाल नतीजो क़बूल न करे, उनखां पोइ एहतिजाज जी कॉल ॾिए। सो उहो त हिकिड़ो अॻियां जी ॻाल्हि आहे। ज़ाहिर हीअं त कंहिं हद ताईं शयूं क्लियर नज़र अचनि थियूं पियूं त ट्रेंड छा आहे, जेको नतीजा अचनि था पिया, पर इहो ज़ाहिर असां एॾो घणो प्रेम्पटिव नथा करे सघूं, पर मुंहं खे उहा जेका पर हिन वक़्तु ताईं जेके गैर सरकारी गैर हतमी नतीजा अचनि था त तव्हां कंहिंजी सोभारी पोज़ीशन नज़र अचे पई? सभु थोरो त माण्हू अंदाज़ो लॻाए सघे थो न? उहो त हाणे फिगर थो ॻाल्हाए न, हाणे त असां अंदाज़ो नथा लॻाए सघूं न। सही ॻाल्हि आहे। हाणे त असां ॿुधायूं था पिया रिज़ल्ट साम्हूं आया आहिनि, उन में त
पंहिंजो काफ़ी अॻिते आहे सभा टालपुर। हिन वक़्तु अंदाज़े जी ॻाल्हि त कोई तरह जी भई न, हाणे त केरु छा रिएक्शन ॾेई सघे थो पाण उन ते ॻाल्हायूं था पिया, पर हाणे ज़ाहिर आहे इहो मार्जिन शायदि घटिजी बि वञे, या जेके 12-13 हज़ार जो मार्जिन उमूमन कवर करणु, जेको अवां चओ पिया 18-19 हज़ार आहे, त उहो उमूमन कवर करणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। थी सघे थो कुझु अहिड़ा पॉकेट्स हुजनि जिते तमामु घणो वोट पियो हुजे ऐं उन खां पोइ इहो कवर थी वञे, इन जा इम्कान तमामु घटि हूंदा आहिनि। सो पर हिकिड़ी ॻाल्हि जेका आहे लैला, जेका पाण डिस्कस करे सघूं था, उहा इहा आहे जेका कल बि मूं चई हुई त हिन में लाल माली हर साहब सूरत हड़ताल जो सर ॾेई बि छॾियो आहे न अहमदाद साहब, ऐं हू नतीजा जेके हिन वक़्तु ईंदा वञनि था हू त उन्हनि खे बि क़बूल कोन कनि पिया, जेके असांजा इंफॉर्मेशन आई आहे। इहा ख़बर ऑफिशियली मूं ताईं कोन पहुती हुई, जी, पर मूं हिन वक़्तु ताईं लेटेस्ट पहिरियां इहो ई आहे कुझु त उन नतीजा जेके बि ईंदा वञनि था क़बूल कोन कंदा आहिनि, बट सुभाणे लाइ उन्हनि जेको हड़ताल जी कॉल ॾेई छॾी आहे। इन जेको असरु पइजी सघे थो, या इन मां इहो ज़ाहिर थी थो त हुननि खे पंहिंजी हार जेकी आहे उहा सिधी सही नज़र अचे पई, सो हुन जे लाइ उन्हनि एहतजाज जी कॉल ॾेई छॾी आहे। पीपुल्स पार्टी त इहा ई चवंदी, हुकूमत त इहा ई चवंदी, धांधली जेका थी आहे त उहा ज़ाहिर हुनजा सबूत का शइ हूंदी त पोइ लाल माली खे खणी अचणु खपे। ऐं बिल्कुलु इहो नथो चवां त को पाकिस्तान में चूंडूं साफ़ शफ़ाफ़ थींदियूं आहिनि, पर जेको फ़र्क़ु हुयो न लैला 2024 जी चूंडुनि में तमामु घणो हुयो। कल बि मूं पंहिंजे प्रोग्राम में इहा ॻाल्हि कई त लाल इहो मुमकिन आहे त 38,000 वोट 50,000 या 60,000 करे वञे। इहो बि मुमकिन आहे त जेको सभा टालपुर आहिनि उहे 1,80,000 जेके वोट हुया, या 1,79,000 जेके वोट हुया नवाब साहब जा, उहे वोट 80,000 लूज़ करे 1 लख ते अचे। पर इहो जेको वॾो गैप हो उहो लाल माली मूंखे फिल कंदे नज़र न पिया। लाल महिनत तमामु घणी कई आहे। उते ॾिसो न जेके कल पाण ॻाल्हि कई से ॾिसो उन में हाणे ॾिसो लाल को रिस्क नाहे खयो। लाल हिकिड़े पासे कालाबाग वारो ज़ोर जेको आहे जाम लॻो आहे इमदाद साहब न, पर जेको कुझु लाल थियो न, ॾिसो लाल माली जेको आहे हिकिड़ो त कैनाल जो इशू ज़ाहिर जेन्युइनली सिंध में अपोजिशन खणे पई, हुनजो राइट आहे ऐं करण बि घुरिजे, हुकुमराननि खां पुछाणो करणु घुरिजे त जेकर सिंध जो पाणी ते को कैनाल ठहनि था पिया या सिंध खे नुक़सान पहुचंदो, चुप करे वेठा आहियो। इहो बिल्कुलु हुनजो राइट आहे, हुन नारे तहत इलेक्शन में विढ़ी लाल। ॿी ॻाल्हि त पर उते ई साॻी जॻह ते लाल इहो रिस्क न पियो खणे त अरबाब रहीम खे चयो बाबा तूं मुंहिंजे स्टेज ते न अच, तो ग्रेट थल कैनाल ठहिरायो, या साॻी जॻह ते अमाल टालपुर खे इनकार न पियो करे सघे लाल त बाबा तुंहिंजी जमात कैनाल थी ठाहे ऐं तोखां सपोर्ट कीअं वठां। सो लाल त हर कोशिश कई बाबा जेको अचे उन खां सपोर्ट वठिजे, पर हाणे जेका सूरत हाल आहे उन में इहो मुमकिन आहे त लाल जो वोट डबल थी वञे, इहो मुमकिन आहे ऐं हुननि जो वोट घटि थी वञे, वधी सघे थो, डबल थी सघे थो, पर हिन वक़्तु ताईं ज़ाहिर आहे जेके शयूं साम्हूं अचनि थियूं उन मां इहो ई हिसाब लॻाए सघिजे पियो that people चूंडुनि जो जेको नंढियुनि चूंडुनि जेको डायनामिक्स हूंदा आहिनि लैला, जी जी उन में ॾिसबो घणे भाङे इहो आहे ज़ाहिर हुकूमत जी चूंड हूंदी आहे, हुकूमत घणे भाङे खटे बि ईंदी आहे, पर नंढी चूंड में ॾिसबो इहो आहे त वोट सिक्योर थियो जेका खटींदड़ हो या हुनजो न थियो, ऐं जेको हाराईंदड़ हो उन केतिरो गेन कयो आहे। सो मूंखे हर सूरत हिन चूंड में लाल माली जेको आहे उहो गेन कंदड़ नज़र अचे थो। लाल माली आम पंहिंजो हुन ते मख़सूस सीटुनि ते मञे वियो न, पर हाणे हुन जनरल इलेक्शन विढ़ी आहे, इहो हुन लाइ वॾी हिकिड़ी कामयाबी आहे। जनरल इलेक्शन में हुकुमरान जमात पार्टी जे साम्हूं बि सख़्तु मुक़ाबिलो करणु, जंहिंमें पोइ पीपुल्स पार्टी मजबूर थी इलेक्शन कमीशन खे लिखे बि बाबा असां सां विढ़िया आहिनि, असां सां जेको आहे हिननि धांधली करण जी कोशिश कई आहे। इहा हिकिड़ी वॾी कामयाबी आहे, बराबर जो लॻो आहे, मतिलबु ॿिन्ही पासे खां भरपूर कोशिश कई वई आहे, जो एतिरे पासे जेकी हुकुमरान जमात आहे उहे कंप्लेन करण जे लाइ लही आहिनि। सो बहरहाल अच्छा सुभाणे हाणे छा ज़ाहिर फाइनल रिज़ल्ट ईंदो त पोइ वधीक ख़बर पवंदी अञा, पर ही सुभाणे तकरारी चोलिस्तान कैनाल रिथा ख़िलाफ़ जेको पीपल्स पार्टी हैदराबाद में वॾो जलसो करणु वञे पई, कैनाल रिथा ख़िलाफ़ ई ऑब्वियसली करे पई, छा इमदाद साहब सुभाणे के अहिड़ा सरप्राइज़िंग अनाउंसमेंट्स जलसे में थी सघनि पिया बिलावल भुट्टो ज़रदारी साहब पारां? पहला मूंखे लॻे थो सुभाणे बिलावल भुट्टो जो अंदाज़ो जेको अंदाज़ हूंदो, जेका ॻाल्हि हू जहिड़े अंदाज़ से कंदा उहो वधीक सख़्तु हूंदो 4 अप्रैल खां, छाकाणि त हिकिड़े पासे हैदराबाद हटड़ी बाईपास ते जलसो थींदो ऐं ॿिए पासे मां ॾिसो त वकीलनि जो हिकिड़ो काफ़िलो निकिरी चुको आहे बबरलो बाईपास ते धरणो हणी पंजाब जो रोड बंदि करणु। सो उहो ज़ाहिर आहे उहो पीपुल्स पार्टी जे मथां हिकिड़ो वॾो प्रेशर आहे, वकील निकिता आहिनि, उते तयारी लॻी पई आहे पंहिंजो बबरलो बाईपास ते। सो उहो बज़ाते ख़ुदि हिकिड़ो वॾो प्रेशर हूंदो, ऐं जेकर पीपुल्स पार्टी खटे थी अचे
त उन खां पोइ बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे उहो जेका पंहिंजी जेका कामयाबी आहे उन कामयाबी खे अवाम ते पहुचाइण लाइ वधीक सख़्तु अंदाज़ में वफ़ाक़ी हुकूमत सां ॻाल्हि करणी पवंदी। पोइ भेरे बिलावल भुट्टो हिकिड़ो वाज़े लफ़्ज़नि में चयो त पोइ असां तव्हां सां गॾु न हूंदासीं, अवाम सां गॾु हूंदासीं। शहबाज शरीफ़ साहब खे चयो, उन्हनि हिकिड़ो पंहिंजो रस्तो ॿुधाए छॾियो त बाबा असां ही रस्तो अख़्तियार कंदासीं। पर हाणे सुभाणे मूंखे लॻे थो त बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे डेडलाइन ॾियणी पवंदी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे। बाबा मूं वटि हेतिरो वक़्तु आहे, तव्हां कैनाल जेके आहिनि इन्हनि जो डिनोटिफाई कयो, मनसूबो वापसि वठो, अदरवाइज़ हेतिरनि वक़्त खां पोइ अल्टीमेटम रस्तो ॿुधायो त असां वटि हिकिड़ो ऑप्शन मौजूदु आहे। अलहदगी वारी ॻाल्हि बि ॾाढी खुली करे पीपल्स पार्टी तरफ़ां इमदाद साहब कई वञे पई। अलहदगी वारी ॻाल्हि बि ॾाढी खुली करे कई वञे पई ऐं बार बार उन्हनि जे लीडर्स पारां, पीपल्स पार्टी जे लीडर्स पारां त कोलिशन तोड़ण जे लाइ तयार आहिनि, हुकूमत खां अलहदगी करण जे लाइ तयार आहिनि। हाणे इन ॻाल्हि खे ते ॾाढो ज़ोर ॾिनो वञे पियो ऐं मोस्ट ऑफ द टॉक शोज़ हुजनि या किथे बि उनजी मीडिया टॉक थिए पई त इन ॻाल्हि करण खां उहे कॾहिं घबराइनि कोन पिया। इन मां बि कहिड़े इहा शइ छा इंडिकेट करे पई इमदाद साहब कैनाल्स खे वठी करे ऐं या पीपल्स पार्टी ऐं नून लीग जे रिलेशंस खे वठी करे? कल जेको वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहब जेको ऐलान कयो त बाबा असां जेको पेट्रोलियम जी क़ीमत आहे उन में अवाम खे रिआयत नथा ॾियूं, असां उन पैसे मां बलोचिस्तान में रोड ठाहींदासीं, कराची खां चमन ताईं, कराची खुशदार कला थी कोई ताईं चमन रोड ठाहींदासीं। ज़बरदस्त बहितरीन ठाहिणु घुरिजे। पर हुननि सखर हैदराबाद मोटरवे लाइ छा चयो त उहो बि असां ठाहींदासीं, यानी वाइदा फर्दा, ख़बर कान्हे कॾहिं कीअं कहिड़े नमूने सां ठहंदो। उन में पीपल्स पार्टी जेका पीपल्स पार्टी जेका आहे उहा पंहिंजो पाण खे कॉर्नर थियल महसूस करे थी पई। सिंध मां प्रेशर आहे, वफ़ाक़ी हुकूमत पीपल्स पार्टी सां जेके वाइदा करे थी उहे वाइदा हर भेरे हिकिड़ो नओं वाइदो आहे पर हुन ते अमल दरामद कोन्हे। सो पंजाब जी जेकॾहिं हाईवे पंहिंजो मोटरवे ठहे थी त उन लाइ वफ़ाक़ी हुकूमत मुकम्मल 436 अरब जो ऐलान थी करे। बलोचिस्तान जेका ज़ाहिर पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे उते त उन लाइ चयो वञे थो त असां रुपयो जो गॾु करे पैसो चंदो कठो करे माण्हुनि खां पोइ रोड ठाहींदासीं। सिंध जी मोटरवे जी ॻाल्हि ई कोन थी। सो हे जेको कोलिशन आहे या कोलिशन ज़ाहिर आहे इहा म्यूचुअल अंडरस्टैंडिंग सां हलंदी आहे न, को बि इत्तेहादी जेको आहे पंहिंजो सभु कुझु विञाए ऐं कंहिंखे वज़ीर आज़म रखण में हुनजी का दिलचस्पी कोन्हे। सो जेकॾहिं पीपल्स पार्टी खे महसूस थियो त हीउ रवैयो तब्दील नथो थिए त पोइ पीपल्स पार्टी गवर्नर पंजाब या गवर्नर केपी के केतिरा उन्हनि वटि अख्तियार आहे। उते मुखालिफ़ हुकूमतूं आहिनि ॿिन्ही सूबनि में, सदर ऐवान सदर में वेठा आहिनि, जेकॾहिं उहे न हूंदा या सभु फर्ज़ कयो सदर साहिब खे हटाए के सघे ई कोन थो न, जेतिरे ताईं को इम्पीचमेंट अचे या पाण रिज़ाइन कनि। सो उहे त वेठा हूंदा या न बि वेठा हुजनि, चेयरमैन सेनेट आहिनि उन्हनि जी उहे हटी ईंदा त पीपल्स पार्टी जेका आहे उहा मुंहिंजो ख़्यालु आहे त को हीउ उन लाइ रिस्क न हूंदो। पीपल्स पार्टी लाइ वॾो रिस्क आहे त जेकॾहिं मुस्लिम लीग नून कैनालनि जो फ़ैसिलो वापसि नथी वठे, सखर हैदराबाद मोटरवे या ॿिया जेके वाइदा आहिनि पूरा नथी करे त उन हूंदे बि हुकूमत में रहण पीपल्स पार्टी लाइ जेको आहे ज़िंदगी मौत जो मसइलो हूंदो, वॾो जुआ हूंदी पीपल्स पार्टी लाइ। पर हुकूमत खां अलॻि थियण पीपल्स पार्टी लाइ हिन मौक़े ते उहो पीपल्स पार्टी हर सूरत उनमें गेन कंदी। ज़ाहिर आहे इहो ज़रूरु थींदो, केसिस थींदा, नैब एक्टिव थी वञे, ॿिया मामला साम्हूं अची वञनि, उहो हिकिड़ो अलॻि मामिलो थींदो रहंदो आहे। पर पीपल्स पार्टी पॉलिटिकली पोइ गेन कंदी। सो मुझे ना ख्याल तो पीपल्स पार्टी ज़्यादा सियासत में है, मुस्लिम लीग नून भी सियासत में है, तो सूरत हाल ओड़ा मुस्लिम लीग वनी। जी कंटिन्यू कजो, भली कंटिन्यू करो। ठीक, खैर ते असीं शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठंदासीं नाज़रीन ऐं पोइ ब्रेक खां बाद असां जेको ख़ुसूसी सेगमेंट आहे, जीअं तव्हांखे ख़बर आहे सिंध जाई, उते सिंध जाई सां तव्हांजी हिकिड़ी दिलेर सिंध जाई सां मुलाक़ात कराईंदासीं। इमदाद साहब असां एतिरी देर जे लाइ हुया, थोरो सो आवाज़ में मसलो अची वियो। तैंक यू इमदाद साहब, तव्हां सां एतिरी देर जे लाइ मौजूदु आहिनि। राइट आफ्टर ब्रेक नाज़रीन तव्हांजी मुलाक़ात असां कराईंदासीं हिकु दिलेर सिंध जाई सां। सो सी यू राइट आफ्टर अ शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। जीअं तव्हांखे ख़बर आहे त असीं हर ख़मीस जो तव्हांजी मुलाक़ात हिकु अहिड़ी दिलेर सिंध जाई सां कराईंदा आहियूं जेका पंहिंजो पाण खे पंहिंजे शोबे में भरपूर नमूने सां मनराए रही हूंदी आहे। हिन भेरे तव्हांजी मुलाक़ात हिकु अहिड़ी दिलेर सिंध जाई सां करायां पई जेका कंहिं तारुफ़ जी मोहताज न आहे। आउं ॻाल्हि करे रही आहियां SSP सुहाय अज़ीज़ टालपुर, जेके असां सां गॾु स्टूडियोज़ में मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम मैडम, वॾी महिरबानी त तव्हां असांखे पंहिंजो प्रेशियस टाइम ॾिनो। सो तव्हांखे कंहिं तारुफ़ जी ज़रूरत कोन आहे, ज़ाहिर आहे सभिनी खे ख़बर आहे तव्हांजूं जेके अचीवमेंट्स आहिनि। हिन वक़्तु तव्हां SSP साउथ ट्रैफिक ऐं गॾोगॾु AIG फाइनेंस तौरु सर्व कयो पिया, 2 चार्जिस आहिनि।
ऐं हिकिड़ी जॾहिं तव्हांजी प्रोफेशन जी ॻाल्हि करे त इट्स क्वाइट मेल डोमिनेटेड, तव्हां जहिड़ियूं फीमेल ऑफिसर्स तमामु घटि नज़र ईंदियूं आहिनि, पर नज़र जॾहिं ईंदियूं आहिनि त तव्हां पंहिंजो कमु एतिरे त सुठे नमूने सां करे रहिया हूंदा आहियो जो हर को ॾिसी करे ख़ुशि थी वेंदो आहे, तव्हांजी हिमत अफ़ज़ाई बि कंदो आहे। तो चाइनीज़ एम्बेसी अटैक सभिनी खे नाज़रीन तव्हांखे यादि हूंदो त ही उहा बहादुर औरत, बहादुर पुलिस ऑफिसर आहे जेको चाइनीज़ कॉन्सुलेट खाने ते हमिलो थियो हुयो उनखे नाकाम बणाइण वारी दिलेर संजाई सुहा अज़ीज़ टालपुर, SSP सुहा अज़ीज़ टालपुर साहिब आहियूं। सो मैडम अॻिते वधूं था। ज़ाहिरा तव्हांजा खोड़ इंटरव्यूज़ आहिनि जंहिंमें तव्हांखे कॉमन सवाल कयो वेंदो आहे तव्हांजी जर्नी कीअं रही या अहिड़े क़िस्म जा बेसिक क्वेश्चन्स, पर असां थोरो कुझु मुख़्तलिफ़ ई तव्हांखां पुछणु चाहींदासीं त कल्ह SSP सुहा अज़ीज़ किथे स्टैंड करे पई ऐं अॼु कंसिडरिंग डिफरेंट सिचुएशंस या हिकिड़ी मेल डोमिनेटेड पेट्रियार्कल सिस्टम जेको हुजे थो, भले उहो डिपार्टमेंट जो हुजे या सोसाइटी जो, त छा फ़र्क़ु आयो आहे कल्ह जी सुहा ऐं हिन वक़्त जी सुहा में आफ्टर जॉइनिंग दिस प्रोफेशन? ऑब्वियसली इलाही घणो फ़र्क़ु आयो आहे ऐं उहो आउं सम्झां थी कि मूंखां अलावा हर प्रोफेशनल जेका औरत आहे उहा पंहिंजी घर जी ज़िंदगी मां जॾहिं निकिरे थी, सेफ एनवायरनमेंट में निकिरी, उहो जॾहिं जॉब करे थी, जॾहिं मार्केट प्लेस ते अचे थी त डेफिनेटली उन इलाही सारी लर्निंग थिए थी, एक्सपोजर मिले थो ऐं उन सां तव्हांजो पोइ लर्निंग सां तव्हांजी ग्रोथ बि थिए थी ऐं पोइ असांजा ड्रीम्स, असांजा डिसीजन्स, हर शइ जेका आहे उहा डिफरेंट थिए थी ऐं डेफिनेटली मुंहिंजो जेको मुंहिंजी जेका फील्ड आहे उहा डिफरेंट आहे, त मुंहिंजी तमामु घणी लर्निंग बि थी आहे ऐं ॿियो इहो बि थियो आहे कि आई हैव नोन माई सेल्फ, मूंखे ख़बर पई आहे कि मुंहिंजी स्ट्रेंथ छा आहिनि जी थींदो आहे। सही। सो हाणे वधीक जेको आहे तव्हां छा सजेस्ट कयो था त हिन वक़्तु तव्हांजो जेको प्रोफेशन आहे दैट्स क्वाइट मेल डोमिनेटेड, सर्वाइव करणु केतिरो ॾुखियो आहे? वेल असांजी जेका पुलिस आहिनि इट्स डिफरेंट, जॾहिं तव्हां CSS पास करे कंहिं बि डिपार्टमेंट में वञो था त पोइ असांखे अकेडमी खां इहो सेखारियो वेंदो आहे कि यू आर जस्ट अ पुलिस ऑफिसर, नॉट अ मेल और फीमेल, ऐं असांजे नाले सां गॾु अटैच बि न कयो वेंदो कि लेडी ASP और लेडी SSP, जस्ट आई एम SSP ऐं असां पंहिंजो जेको पावर आहे उहो ड्रॉ कंदा आहियूं कानून मां, ड्राइव कंदा आहियूं, उहो जेको कानून आहे उहो इरिस्पेक्टिव ऑफ द जेंडर ऑफिसर खे पावर ॾींदो आहे। ईअं उन खां पोइ जेका मुंहिंजी जर्नी रही उन में आउं पंहिंजे लाइ ज़रूरु इहो ॿुधाईंदसि, मूंखे कॾहिं बि इहो महसूसु न थियो बिकॉज ऑफ माई जेंडर आउं पोयां थी आहियां ऐं बिकॉज ऑफ माई जेंडर आई हैव बीन डिस्क्रिमिनेटेड अगेंस्ट, आई हैव बीन लकी कि मूंखे सुठा बॉसिस मिला, सिंध पुलिस जी लीडरशिप ॾाढी सुठी रही आहे, आई हैव गॉट सपोर्ट फ्रॉम द गवर्नमेंट टू कि मूंखे कॾहिं बि डिस्क्रिमिनेशन न फील थी। तव्हांखे न थी आहे? अच्छा, तव्हां उन्हनि 10 माण्हुनि मां हिकु औरत आहियो जंहिंखे ग्रेट वॉल गोल्ड मेडल मिलियो आहे, दुनिया जे 10 माण्हुनि मां। नाज़रीन तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं मैडम सुहा जी अचीवमेंट आहे, इहो अवॉर्ड तव्हांखे कहिड़े बुनियाद ते ॾिनो वियो? दैट्स अ बिग अचीवमेंट, हाउ डिड यू गेट दिस? बिल्कुलु, ग्रेट वॉल गोल्ड मेडल जेको आहे उहो मिनिस्ट्री ऑफ पब्लिक सिक्योरिटी पीपल्स रिपब्लिक ऑफ चाइना जी तरफ़ां मूंखे मिलियो 2022 में। उहो अवॉर्ड दुनिया में सिर्फ़ु 10 माण्हुनि खे मिलियल आहे एंड आई हैपन टू बी द ओनली लेडी जंहिंखे इहो मिलियो आहे ऐं ओनली पाकिस्तानी जंहिंखे इहो मिलियो आहे, उनखां अलावा द ओनली ब्यूरोक्रेट, छो जो ॿियो जिन्हनि खे बि मिलियो आहे उहे को डिप्टी प्राइम मिनिस्टर आहिनि या कुझु ईअं उन्हनि जा जेके आहिनि उहे पोर्टफोलियोज़ आहिनि। अल्हम्दुलिल्लाह उहो मूंखे मिलियो फॉर माई रोल इन foiling terrorist attack on Chinese consulate in 2018. सही। सो हाणे हिन वक़्तु चैलेंजेस कहिड़ा आहिनि जेके तव्हां फेस कयो पिया बीइंग अ पुलिस ऑफिसर? ॾिसो, चैलेंजेस आउं इहो ज़रूरु चवणु चाहींदसि, जेका पुलिस फोर्स आहिनि इटसेल्फ उनखे तमामु घणे चैलेंजिस जो सामनो थिए थो, छो जो असांजी पब्लिक जेका आहिनि उनखे गम ऐं गुस्सो जॾहिं बि ईंदो आहे त आई हैव सीन कि पीपल फील वेरी इज़ी टू शाउट एट यूनिफॉर्म, मतिलबु पंहिंजी कावड़ कहिड़ी तरफ़ डायरेक्ट कनि। ट्रस्ट पे वधीक तव्हां ते ई कंदा आहिनि, तव्हां कंदा आहियो, थैंक यू सो मच फॉर दैट। अवाम ट्रस्ट कंदी आहे, छो जो व्हेन दे आर इन ट्रबल कंहिंखे कॉल कंदा, इट्स 15 नंबर और द पुलिस जंहिंखे कॉल कंदा, बट स्टिल वॉट आई फील के चैलेंजिस में हिकिड़ो त पब्लिक ऐं पुलिस जे विच में ट्रस्ट डेफिसिट आहे। उनखे लॻंदो आहे कि पुलिस वारे असांजो मसइलो ख़राबु थी वियो या असांजी इन्वेस्टिगेशन ख़राबु थी वई। इन जो हिकिड़ो वॾो सबबु इहो बि आहे त असांजो जेके मूवीज़ ऐं ड्रामाज़ आहिनि उन में तमामु घणी हिकिड़ी रोज़ी पिक्चर शो थींदी आहे ऐं उन में सभु केसिस जेके आहिनि उहे डिटेक्ट थींदा आहिनि ऐं एवरीथिंग इज़ सो मच पॉसिबल। उते इंट्रीकेट कॉम्प्लेक्स सिस्टम न ॾेखारिया वेंदा आहिनि, उते प्रेशर्स न ॾेखारिया वेंदा आहिनि एज़ मच जेका रियल लाइफ में हूंदा आहिनि। सो माण्हुनि खे लॻंदो आहे इट्स सो इज़ी। ऐं उनखां अलावा जेको थैंकलेसनेस ऐं डिसरिस्पेक्ट, इहे हिकिड़ा वॾा चैलेंजिस आहिनि जेको पुलिस फील फेस करे अवाम जे तरफ़ां अचे थी। स्पेशली करंटली आई एम द हेड ऑफ ट्रैफिक पुलिस साउथ, तो उन में
जॾहिं को वॉयलेट कंदो आहे लॉ, सिग्नल जंप कंदा आहिनि, वन वे कंदा आहिनि, नो पार्किंग में पार्क कंदा आहिनि, वेन द पुलिस ऑफिसर द ट्रैफिक ऑफिसर उन ॾे वञी करे उन्हनि खे टिकट इशू कंदो आहे, त ओॾी महिल दे शो सो मच डिसरिस्पेक्ट इंस्टेड कि हू पंहिंजी ग़लती मञनि, टिकट वठनि ऐं पोइ दे स्टार्ट लाइक बदतमीज़ी ऐं इहो हिकिड़ो छेड़ो थी पवंदो आहे। दैट्स वेरी कॉमन। त पोइ इन जो छा तव्हां कारण सम्झो पिया त इहा ख़ाली आवाम जी ग़लती हुजे थी या असां जेकॾहिं ॻाल्हि कयूं पुलिस जी त हू ई उन ट्रस्ट खे मेंटेन कोन करे सघनि ॾिसो जेको सिस्टम आहे न, सिस्टम असांजो मुल्क हिकिड़ो मतिलबु नओं मुल्क आहे, 75 इयर्स जा आहिनि, राइट, त असांजे मुल्क जा इंस्टीट्यूशन्स बि नवां आहिनि ऐं आए ॾींहुं नवां नवां कानून अचनि था, पोइ उहे इम्प्लीमेंट थियनि था, त डेफिनेटली असांजी स्टेट जेका आहे उहा हिकु ट्रांज़िशन फेज़ में आहे, जिथे नयूं पॉलिसीज़ अचनि थियूं, नवां फ़ैसिला थियनि था, त उन्हनि जे इम्प्लीमेंटेशन में टीथिंग प्रॉब्लम्स ईंदा आहिनि। हीउ जेको आहे इहो बि हिकिड़ो टीथिंग प्रॉब्लम आहे। असांजी जॾहिं टिकट इशू थिए थो त उन में हिकिड़ो इंटरफेस जेको आहे उहो तव्हांजो आहे फिज़िकल मीडियम, मतिलबु तव्हां ऑफिसर सां पुलिस वारे जो आवाम सां राब्तो रहे थो, हुन सां ॻाल्हाए थो, हुनखां शनाख्ती कार्ड वठे थो ऐं हुन खां ड्राइविंग लाइसेंस घुरे थो। त जॾहिं असांजो सिस्टम ऑटोमेशन सिस्टम ते ईंदो, जॾहिं असांजा टिकट्स जेके आहिनि उहे कैमरा जे थ्रू इशू थींदा ऐं थोरो असां टेक्नोलॉजिकली एडवांस कंदासीं त पोइ इहे शयूं जेके आहिनि उहे घटि थींदियूं। तव्हां मतिलबु नॉट ओनली पुलिस, टैक्स डिपार्टमेंट तव्हां ॾिसो, अॼु खां न शुरू खां वठी करे जेको टैक्स वठे थो उहो आवाम खे नाहे वणंदो, जेको तव्हांखे फाइन ॾिए थो उहो तव्हांखे नाहे वणंदो, जेको माण्हू कन्विक्ट थिए थो कोर्ट में उनखे कोर्ट कॾहिं बि नाहे वणंदी। अच्छा, तव्हांखे असां वॾी हिकिड़ी रेयर अपीयरेंस में ॾिसूं पिया एंड यू लुक प्रिटी माशाल्लाह, बिकॉज़ अक्सर करे असां तव्हांखे यूनिफॉर्म में ई ॾिसंदा आहियूं। सो केतिरो इहो बि चैलेंजिंग हूंदो आहे, छो त अक्सर करे इहो बि ॼाणायो वेंदो आहे त भई जेके पढ़ियूं लिखियूं ख़वातीन औरतूं आहिनि या जेके पुलिस ऑफिसर्स आहिनि हू घर खे टाइम न ॾेई सघनि पियूं, इहा शइ तव्हां कीअं बैलेंस कयो पिया? इहा हिकिड़ो ॾाढो ट्रिकी क्वेश्चन आहे, छो जो विमेन एम्पावरमेंट जी हिकिड़ी कॉस्ट आहे जेका औरतुनि खे पे करणी पई। औरतुनि खे त एम्पावरमेंट जी ॻाल्हि ॿुधाई वई, तालीम हासिलु करियो, 9 to 5 जॉब करियो या पुलिस में अचो 24/7 जॉब करियो, पर गॾोगॾु जेको ॿारनि जी ज़िम्मेदारी हूंदी आहे उहा त नेचुरली माउ जी हूंदी आहे, जेका मतिलबु हिकिड़े पीउ ऐं ॿार जे विच में जेका कम्युनिकेशन आहे उनखे लफ़्ज़नि जी ज़रूरत आहे, पर जेका माउ ऐं ॿार जे विच में कम्युनिकेशन आहे उनखे कंहिं लफ़्ज़नि जी ज़रूरत कान्हे का। माउ खे ख़बर पवंदी आहे कि मुंहिंजे ॿार खे कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे। वेल मदरली गिल्ट इज़ ऑलवेज देयर, आई डू फील गिल्टी कि आउं पंहिंजे ॿार खे ओतिरो टाइम नथी ॾेई सघां जेतिरी हिकिड़ी घर में वेठल माउ ॾींदी आहे, पर देयर इज़ अ ब्राइट साइड टू, मतिलबु आउं पंहिंजे ॿार खे जेतिरी सुठी ज़िंदगी ॾेई सघां थी या हू जेतिरो प्राउड फील कंदो आहे व्हेन ही लुक एट मी, ऐं जॾहिं आउं उनखे चवंदी आहियां कि देयर इज़ अ सरप्राइज़ फॉर यू, कल्ह जी ॻाल्हि आहे, व्हेन आई आस्क्ड माय सन कि देयर इज़ अ सरप्राइज़ फॉर यू, देयर वाज़ अ टॉय जेको उनजे लाइ सरप्राइज़ हो, सो ही लुक्ड एट मी, सेड कि यू गॉट अ न्यू गोल्ड मेडल, ही थॉट कि आई गॉट अ न्यू गोल्ड मेडल, सो देयर आर दीज मोमेंट्स ऑफ हैप्पीनेस। ओके, सही। अच्छा, छा सम्झो पिया त कहिड़ी हिकिड़ी क्वालिटी हिकिड़े सुठे पुलिस ऑफिसर में हुजणु लाज़मी आहे? पुलिस ऑफिसर मस्ट बी ओपन टू पब्लिक, मतिलबु मुंहिंजो ऑफिस जो दरवाज़ो खुलियलु हुजणु घुरिजे ताकी पब्लिक अचे हुन वटि, पोइ ऑफिसर जो इम्प्रेशन जेको बि हुजनि पब्लिक डीलिंग सां इम्प्रेशन बि सही थींदो आहे, माण्हुनि खे ख़बर पवंदी आहे कि हीअ असांजी ॻाल्हि ॿुधनि था। ॿियो असां वटि जेको सिस्टम आहे न उन में हिकिड़ो SSP जे अंडर में मोस्ट ऑफ द टाइम 1000 खां वधीक माण्हू हूंदा आहिनि, उनजे अंडर कमांड्स हूंदा आहिनि, त उहे बि पोइ सही कमु कंदा आहिनि बिकॉज़ दे नो कि पब्लिक जेका आहे उनजो एक्सेस SSP वटि आहे। सो पब्लिक सां गॾु जेका मेल जोल आहे उहा हिकिड़ी क्वालिटी आहे हिकिड़े पुलिस ऑफिसर जी। उनखां अलावा द सेकेंड एसेंशियल क्वालिटी आहे करेज, जंहिं ऑफिसर में करेज न आहे उहो कंहिं कम जो पहिरीं तव्हां जेकी ॿुधाई ॾाढी इंपॉर्टेंट हुई त ही और शी शुड बी ओपन टू पब्लिक। सो हिते मूंखे इजाज़त ॾींदा त आउं हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठां, ब्रेक खां फौरन वापसि अची करे तव्हांखे थोरो सो CS जर्नी ते वेंदासीं, छो त काफ़ी नौजवान हिन बि तव्हांखे वॾो लुकअप टू कंदा। सो नाज़रीन, नंढी शॉर्ट कमर्शियल ब्रेक ऐं पोइ फौरन वापसि अची करे इतां ई गुफ़्तगू जे सिलसिले खे जारी रखूं था। वेलकम बैक नाज़रीन। जीअं तव्हांखे ख़बर आहे त हिन सिंध जाई जे सेगमेंट में असांजी गुफ़्तगू हले पई SSP साउथ ट्रैफिक या AIG फाइनेंस के तालब जी मोहताज न ॻाल्हि करे रही SSP सुहाय अज़ीज़ टालपुर जी, जंहिंजी बहादुरी जूं मिसालूं हर घर में ॾिनियूं वेंदियूं आहिनि ऐं इनफैक्ट खोड़ वालिदैन आहिनि जेके पंहिंजे वालिदैन खे चवंदा आहिनि त हू सुहाय अज़ीज़ जीअं थियनि। सो थोरो सो CS जर्नी ॾे हलूं पिया। हिन वक़्तु लाज़मी तव्हांखे हिकिड़ो वॾो अंग आहे नौजवाननि जो जेको तव्हांखे लुकअप टू करे पियो, इंस्पिरेशन, तव्हां उन्हनि जी इंस्पिरेशन आहियो।
कहिड़ो सवाल अक्सर करे नौजवान तव्हां खां कंदा आहिनि ऐं तव्हां छा था सम्झो त नौजवाननि खे कहिड़ी डायरेक्शन में हिन वक़्तु वञणु घुरिजे या हिन वक़्तु तव्हांखे वीचारा डायरेक्शन लेस नज़र अचनि पिया? हिन वक़्तु असांजा जेके नौजवान आहिनि दे आर वेल इन्फॉर्म्ड एज़ कम्पेयर टू वॉट वी यूज़ टू बी। 2012-2011 में असांखे एतिरी ख़बर न हुई ऐं उन ज़माने में न चैट GPT हो, न एतिरो तव्हां खे इंटरनेट जो एक्सेस हो जेतिरो अॼुकल्ह जे नौजवान खे आहे। ऐं आउं सम्झां थी दे आर उन में जेको माण्हू फोकस कनि था, जेके महिनत कनि था, उहे काफ़ी अॻियां वधनि था। ऐं जेको CSS आहे न, CSS ईअं न आहे कि CSS तव्हां मिशन ठाहियो ऐं पोइ तव्हां CSS करियो। व्हेन यू लुक एट द जॉब मार्केट, अॼुकल्ह AI जूं जॉब्स, डेटा साइंसिस जूं जॉब्स, वाटर साइंस जी जॉब, एनवायरनमेंट, क्लाइमेट चेंज, इलाही सारा ऑप्शंस आहिनि। सो दे शुड ट्राई टू डू समथिंग इन दोज साइंसिस जेके नयूं शयूं आहिनि। If they want to do CSS in order to... It's a very important ॻाल्हि आहे छो त हिन बि वालिदैन they're putting lots of pressure on their children त भई CSS कयो। So अच्छा, CSS must not be plan A। कॾहिं बि ज़िंदगी में plan A CSS न हुजणु घुरिजे छो CSS is not a degree, it's just a competitive examination जेको तव्हां ज़िंदगी में 3 दफ़ा ॾेई सघो था। ऐं उहो 6 महीना 8 महीननि जी तयारी में तव्हां उहो एग्ज़ाम ॾींदा ऐं उन खां पोइ अगरि तव्हांजो को रिक्वायर्ड ग्रुप आहे, लाइक इफ़ यू वांट टू गो फॉर पुलिस, इफ़ यू वांट टू गो फॉर कस्टम्स और PAS, त तव्हांजा मार्क्स सुठा अचणु घुरिजनि, उन खां पोइ तव्हांखे उहो ग्रुप मिली वेंदो। अगरि तव्हांजा मार्क्स सुठा न आया त पोइ वरी 12 ग्रुप्स आहिनि, तव्हांखे पोइ ॿिए कंहिं ग्रुप में तव्हांजी एलोकेशन थी वेंदी। अगरि काफ़ी अनलकी माण्हू आहे वीचारो त उनजी एलोकेशन न थींदी। हाणे तव्हां इहो चओ पिया नौजवाननि खे त कुझु ॿियनि जॉब्स जी तरफ़, ऐं इहो चवां पई कि CSS जेको आहे उहो प्लान B हुजणु घुरिजे छो जो इहा हिकिड़ो जुआ आहे। तव्हां पास थी विया, तव्हां न थिया, बिकॉज आई हैव सीन पीपल जेके हिकिड़े अटेम्प्ट में, आई नो लेडी ऑफिसर शी गॉट 54th पोजीशन इन CSS ऐं हुन गॾु सेकेंड अटेम्प्ट बि ॾिनो ऐं हुन अटेम्प्ट में उहो फेल बि। सो यू नेवर नो कि एग्ज़ाम जेको आहे उहो कहिड़ो अचे पियो, छा उहे ई क्वेश्चन अचनि पिया जेके तव्हांखे अचनि था या उहे क्वेश्चन्स अची विया आहिनि, तव्हां पढ़ियो सभु कुझु आहे पर उहे ई 5 सवाल आया जेके तव्हां छॾे ॾिना। सो यू नेवर नो, समटाइम्स इट्स योर डे, समटाइम्स इट्स नॉट योर डे। सो CSS मस्ट बी प्लान B, नॉट प्लान A। सही। अच्छा, जॾहिं चाइनीज़ कॉन्सुलेट ते हमिलो थियो हुयो, यू बिकेम एन इंस्टेंट सेलिब्रिटी राइट आफ्टर दैट। हर वक़्तु सुहाए अज़ीज़, SSP सुहाए अज़ीज़ जा ई चर्चा हुया ऐं बाद में ज़ाहिर तव्हांखे अवॉर्ड बि ॾिनो वियो। वॉट वर योर फीलिंग्स एट दैट टाइम? छा महसूसु कयो पिया, छा सोचे करे तव्हां मैदान में लथा तव्हांखे हिन हमले खे नाकाम बणाइणो आहे? हींअर जॾहिं बि केरु मूंसां ॻाल्हाईंदो आहे या केरु पुछंदो आहे त इट्स लाइक अ बिग थिंग। हाणे जॾहिं उहा ॻाल्हि थिए थी, एट दैट टाइम जॾहिं आउं सुबुह जो वई हुअसि उते इंसिडेंट प्लेस ते, इट वॉज अ जॉब डे, मतिलबु इट वॉज माई जॉब, इट वॉज माई एरिया ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी। आई वेंट हियर ऐं मूंखे ख़बर कोन्हे केतिरा माण्हू आहिनि, मूंखे इहा बि ख़बर न हुई त ही ॿाहिरि जेके मोटर बाइक्स या गाॾियूं पार्कड आहिनि में कंहिं में बॉम्ब बि थी सघे थो, यू नेवर नो। असांखे इहा बि ख़बर न हुई हुननि वटि कहिड़ा हथियार आहिनि। बसि अलाह साईं मदद कई। ऐं फीलिंग्स जेके हुयूं उहो इहो ई हूंदो आहे कि लिव इन द मोमेंट, बी ब्रेव। ऐं आउं हमेशह इहो चवंदी आहियां, सभिनीनि खे चवंदी आहियां, मुंहिंजो पंहिंजो इहो फर्म बिलीफ बि आहे, प्रिकॉशन वठणु घुरिजे। जॾहिं तव्हांखे मरणो आहे त केरु नथो बचाए सघे, जॾहिं तव्हांखे नाहे मरणो तव्हांखे केरु मारे नथो सघे। आर यू नॉट स्कैर्ड ऑफ इट? खौफ न थींदो आहे? न, मतिलबु आई नो न, व्हेन 900 people are looking up to you कि she is our leader, she is going to lead, I have no choice to be afraid. When you are leader you don't need to be afraid. न थींदो, अल्लाह जी तरफ़ां बि वॾी मदद थींदी आहे। So I was not afraid that day ऐं अल्हम्दुलिल्लाह I am not that afraid most of the time. सही। अच्छा, हाणे इहो बि असांखे ॿुधायो त पुलिस डिपार्टमेंट जी जेकॾहिं वधीक ॻाल्हि कजे त ट्रस्ट डेफिसिट बि पंहिंजी जॻह ते आहे। ॿियो फीमेल पुलिस ऑफिसर जी जेकी पार्टिसिपेशन चऊं या उन्हनि जी जॉब्स खे वठी करे त हू उन्हनि जो केतिरो फोर्स आहे या अञा केतिरी तव्हां सम्झो पिया त खोट लॻी पई आहे त अञा वधीक पुलिस ऑफिसर्स अचणु घुरिजनि? ॾाढो सुठो सवाल तव्हां इहो पुछियो आहे। दुनिया सॼी में इंटरनेशनली तव्हां ॾिसो न, पुलिस ऑर्गेनाइज़ेशन्स में जेका फीमेल पार्टिसिपेशन आहे उहा घटि आहे। उनजो हिकिड़ो नुमायां जेको रीज़न आहे इंटरनेशनली उहो इहो आहे त उते तमामु घणा मुश्किल टेस्ट थींदा आहिनि, ऑब्स्टिकल्स थींदा आहिनि। डेफिनेटली औरत जेका आहे उहो फिज़िकली जॾहिं कम्पीट करण जी ॻाल्हि अचे थी त मैन फिजियोलॉजिकली इज़ डिफरेंट देन अ विमेन, उनजी स्ट्रेंथ वधीक हूंदी आहे, विमेन जी वेट जे हिसाब सां बि घटि हूंदी आहे, इन करे इंटरनेशनली घटि आहे। ऐं पाकिस्तान में त इलाही सारो इंसेंटिवाइज़ कयो वियो आहे फीमेल पार्टिसिपेशन खे, स्पेशली असांजा उहे सूबा, उहे डिपार्टमेंट जिते ज़रूरत आहे, जीअं बलूचिस्तान में, सिंध जे कुझु जेको उत्तर वारो पासो आहे। हिन वक़्तु सॼे पाकिस्तान में जेका फीमेल परसेंटेज आहे पुलिस फोर्स में, उहा 15 पुलिस ऑर्गेनाइज़ेशन्स, त उहा
लेस देन 5% आहे ऑन एवरेज। उन में हाईएस्ट जेका लास्ट टाइम मूं चेक कई हुई दैट वाज इन FIA ऐं द लोएस्ट जेका आहे उहा आहे बलोचिस्तान में। सिंध पंजाब समवेयर मिडिल में मतिलबु टॉप में किथे फॉल कनि था। ऐं सिंध में असांजो जेको मिशन हो इहो त असां इनखे 15% ताईं आणियूं। सो रिक्रूटमेंट्स हलनि पियूं ऐं तव्हांजे चैनल जे तवसल सां आई वॉन्ट टू रिक्वेस्ट ऑल द पेरेंट्स कि तव्हां अप्लाई करियो ऐं इट्स मेरिट बेस्ड जॉब्स, त तव्हां पंहिंजी धीअनि खे पंहिंजी भेणनि खे इनकरेज करियो थो बि पुलिस फोर्स जॉइन कनि। सही सही। अच्छा ॿियो जी तव्हां पे माशाल्लाह सां पुलिस ऑफिसर आहियो त मैडम अक्सर करे असां ॾिसंदा आहियूं थाणनि जी माहौल ते वॾी ॻाल्हि थींदी आहे ऐं का छोकिरी न्याणी सोचे बि नथी सघे त मां थाणे ते वञी करे का पंहिंजी कंप्लेन फाइल कयां। इन माहौल खे दुरुस्त करण जी तव्हां कॾहिं का कोशिशि कई आहे? बिल्कुलु कई आहे। इहा पहिरीं दफ़ा जेका कोशिशि थी हुई मुंहिंजे सर्विस में अचण खां पोइ उहा थी हुई 2016 में स्टार्ट थी, जॾहिं थाणनि में रिपोर्टिंग रूम्स थियणु शुरू थिया। हिन वक़्तु तक़रीबन हर वॾे थाणे ते रिपोर्टिंग रूम आहे। रिपोर्टिंग रूम थाणे जो हिकिड़ो ॿाहिरियों हिसो आहे जेको हिकिड़ो मतिलबु इट्स लाइक इन एलीट ड्राइंग रूम जिते तव्हां अची करे पंहिंजी कंप्लेन दर्ज करे सघो था। ॾिसो थाणे में ऐं इहो कोन चवंदसि कि थाणे जो माहौल इलाही ॾाढो बेटर आहे, मतिलबु तव्हां शिकारपुर जा किथां जा मतिलबु उन पासे का माइंड ॾाढो कॉन्फिडेंटली फील कंदा, पर तव्हां दरक्षा में तव्हां क्लिफ्टन में आराम सां वञी सघो था। सो जेको थाणे जो माहौल आहे उहो बेसिकली रिफ्लेक्शन आहे उन सोसाइटी जो, उन एरिया जो जिथे उहो थाणो आहे। ईअं ई तव्हां कराची में हैदराबाद में वॾनि शहरनि में तव्हां आराम सां थाणे ते वञी सघो था, यू विल नॉट फील अफ्रेड, बट यू विल फील अफ्रेड इन द रेस्ट ऑफ द सिंध जेके रूरल एरियाज़ में। सो जीअं जीअं असांजी सोसाइटी तरक़ी कंदी ईअं ईअं माण्हू बि कंफर्टेबल फील कंदा थाणे। अच्छा तव्हांजो तालुक बि टंडो मोहम्मद ख़ान खां आहे, तव्हांजो हिकिड़े ॻोठ सां ई तालुक आहे। बहराड़ी जी छोकिरी वेही करे CSS करे पई, वॾो नालो मंडराए पई। खोड़ अहिड़ियूं बहराड़ी जूं छोकिरियूं आहिनि जेके सोचनि पियूं त असां कीअं भला सुहाए अज़ीज़ जीअं थी सघंदासीं या असां कीअं भला अॻिते निकिरी सघंदासीं, यानी ॾाढो डीमोटिवेटेड आहिनि। उन्हनि जे लाइ तव्हां कहिड़ो पैगाम ॾियो? ॾिसो जेका जंहिं शइ मुंहिंजी लाइफ में इलाही अहम किरदारु अदा कयो दैट वॉज माई स्कूल। आई वुड डेफिनेटली से माई स्कूल। जंहिं स्कूल में शुरू में वियसि तो टंडो मोहम्मद ख़ान शहर में ई स्कूल हो, फौजी फाउंडेशन हायर सेकेंडरी स्कूल। इट वॉज अ गुड स्कूल एंड आई एम थैंकफुल टू माई पेरेंट्स जिन्हनि मूंखे उन स्कूल में मोकिलियो। फौजी फाउंडेशन में तव्हां पढ़िया? हाँ, फौजी फाउंडेशन में टंडो मोहम्मद ख़ान में पढ़ी आहियां टिल क्लास 9th एंड देन टू हैदराबाद। ॻोठनि में जेके स्कूल आहिनि उहे हाणे काफ़ी बहितर थी विया आहिनि पहिरीं खां, पर हिकिड़ी ॻाल्हि आहे हाणे उन ॻोठ में जेतिरा बि टंडो मोहम्मद ख़ान हाणे खे ज़िलो थी वियो आहे, तॾहिं नंढो तालुको हूंदो, त उन ज़माने में मुंहिंजी क्लास जा सभु माण्हू त CSS न करे सघिया। सेम वे काफ़ी आउं सीनियर ऑफिसर्स ॾिसंदी आहियां जेके ॻोठनि मां पढ़ियल हूंदा आहिनि, मतिलबु सफ़ा बाराड़ी जे स्कूल मां, त उहे 20 ॿारनि मां 2 ॿार काफ़ी कामयाबु थींदा आहिनि, 18 न थींदा आहिनि। सो स्कूल न डिफाइन कंदो आहे, तव्हांजी पंहिंजी महिनत डिफाइन कंदी आहे त तव्हां किथे पहुचंदा ऐं नियत बि महिनत ऐं उन्हनि खे रखणु घुरिजे साफ़। ओके, तो थैंक यू वेरी मच मैडम फॉर योर प्रेशियस टाइम। तव्हां सां गॾु मौजूदु हुयो ऐं असांखे समूरी सिंध खे तव्हां ते फ़ख़्रु आहे। तव्हां हिन वक़्त जे शोबे में कमु कयो पिया, जहिड़ी रीति पंहिंजो नालो मंडरायो पिया, तव्हां हर हिकु सिंधी खे, सिंधी न्याणी खे रिप्रेज़ेंट कयो पिया। सो नाज़रीन, अॼोके प्रोग्राम में एतिरो ई, ऐं ईअं ई असां पंहिंजी न्याणियुनि ते जेकॾहिं भरोसो कंदा रहियासीं ऐं असांजूं न्याणियूं बि एतिरे ई कॉन्फिडेंस सां अॻिते वधंदियूं रहियूं त ज़ाहिर आहे हू तरक़ी खे छुए वठंदियूं, जीअं सुहाए अज़ीज़ टालपुर जो मिसाल असांजे साम्हूं मौजूदु आहे। सो अॼोके प्रोग्राम में एतिरो ई, वधीक मुलाक़ात थींदी तव्हां सां ईंदड़ हफ़्ते। पंहिंजो ख़्यालु रखंदा, पंहिंजो फीडबैक असांखे हरगिज़ न विसारींदा। अल्लाह हाफ़िज़।